मातली रिपोर्ट आकाश सिंधी। मातली भरसा यूसी हाजी सावर जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल मुश्ताक लुंड में हेड मास्टरानी नसीर आबशाह सुमरो जो जूनियर मास्टरानी रिदा हैदर चांग ते मुबैना तशद्दुद उन सिलसिले में तशद्दुद जो शिकार मास्टरानी जे वारसन सिविल सोसाइटी तरफा मातली टंडो गुलाम अली रोड ते बस स्टॉप मुश्ताक लुंड वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड बंद करे छॾियो। उन सिलसिले में अॻवाननि चयो त बासर हेड मास्टरानी काल्ह टीचर ते तशद्दुद कयो। अॼु ॿीहर पंहिंजी भेण ॿियनि खे सरकारी स्कूल में वठी आई जिते ड्यूटी कंदड़ उस्तादानी ते ॿीहर तशद्दुद करे खेसि बुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण सां गॾु संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं पिण ॾिनियूं। होॾां तशद्दुद जो शिकार मास्टरानी ॿुधायो त स्कूल जो मिसरोल हेड मास्टरानी घर खणी थी वञे मूंखे बिना जवाज़ टॉर्चर करण सां गॾु तशद्दुद कयो, जंहिं बाबति तालीम खाते जे अख़्तियारनि खे चयो पर का कार्रवाई नाहे कई। रोड हिन महल बंदि आहे। रोड जे ॿिन्ही तरफ़ गाॾियुनि जूं कतारूं आहिनि। अफरोज़ सुमरो ऐं उन सां हिकिड़ो ॿियो भाई गॾु हो कार ते चढ़ी आया। नंढड़ी मुंहिंजी स्कूल में वेठी हुई, उन खे जी चमाटो आहियूं मोचड़ा आहियूं चए त लुंड तव्हांजी हैसियत या चांग तव्हांजी हैसियत इहा आहे, असीं तव्हांखे मोचड़ा हणी पवंदियूं। उन खां पोइ असां डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खे सभिनी खे इतला कयो त असां जी बेवाजी बि थियल, हेॾो वॾो सान्हू थियल ते कंहिं बि क़िस्म जो माना आला मर्दारनि कंहिं बि क़िस्म जो को बि तदारक न कयो आहे। मजबूरन ते असांखे इहो करिणो पवंदो जो रोड ब्लॉक कंदासीं, बि छा कंदासीं बाबा। अच्छा, तालीम खाते इख्तियारनि खे तव्हां आगाह कयो? बिल्कुलु आगाह कयो। असां रिकॉर्ड पियो आहे। नंढड़ी डायरेक्ट डीओ खे व्हाट्सअप कयो आहे त मूंसां ज़ुल्म थियो, मूंसां नाहक थियो आहे। मूं चयो बाबा तुंहिंजो डीओ साहब आहे, तव्हां उनखे डायरेक्ट माना एप्लीकेशन ॾियो। डीओ साहब बिल्कुलु माना कंहिं क़िस्म जो को बि तदारक करण लाइ तयारु कोन्हे। डीओ साहब कीअं कंदो सर, हिनखे आशीर्वाद मिलियल आहे आपा गुलनारा जी। तव्हांखे सिधी ॻाल्हि ॿुधायां, उहा तालका एजुकेशन ऑफिसर आहे, उहा पाण ड्यूटी ते हिकिड़ो ॾींहुं ईंदी। अस्सलाम वालेकुम, माई सेल्फ रिदा और मैं स्कूल टीचर हूँ। पीएचडी की आईबीए फर्स्ट फेज में मैं पास हुई हूँ। मेरी यहाँ पर ज्वाइनिंग है, मैं 1 साल से यहाँ पर जॉब कर रही हूँ। मुश्ताक बलोच गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल मुश्ताक बलोच यूसी हाजी सावन। यहाँ की एचएम ने कल मुझे थ्रेट पहुँचाया है। कल एचएम का क्या नाम? एचएम का नाम है नसीर आबशाह, जिन्होंने कल मुझे यहाँ पे थ्रेट मेरे उसमें नाखून चूचा है। यहाँ पर मुझे उसके निशानों तो मेरे हाथों से पकड़ा, मुझे बहुत लोगों ने स्लैप किया है। एंड आज फिर मेरे फादर ने कहा कि आपने स्कूल जाना है। मैं स्कूल अकेली आई हूँ। उसके बाद वो अपनी एक बड़ी सिस्टर को लेके आई है। हर नेम इज अफरोज अबड़ो एंड शी इज अ लेक्चरर। आई डोंट नो, शायद इंग्लिश सब्जेक्ट की वो लेक्चरर है, मातली में वो लेक्चरर है। आज वो दोनों बहनें आई हैं और मैं यहाँ स्कूल में मेरे स्टूडेंट्स थे, यहाँ पे मेरे स्टाफ था यहाँ